इहो चौधरीन जो माण्हू अथई तेज़ाब सिंधी। इहो रेकी तो करे त सूबे ठाहिण ते कहिड़ा माण्हू कावड़ में अचनि था, कहिड़ा माण्हू नथा अचनि। अच्छा जी इनखे सॾु त करे ठीकु आहे। तेज़ाब सिंधी तोखे सॾे रहियो आहे। मुझे जी आपको। ठीक है, मैं आ रहा हूँ। अस्सलाम वालेकुम जनाब। वालेकुम अस्सलाम। कैसे आना हुआ? कैसे आना हुआ? अपना घर है, अपना शहर है, अब तो ये सूबा भी बनने वाला है। संजीदा चेहरे ते मजाक सुठी न लगंदी अथई। अच्छा, तो आपको ये मजाक लग रहा है? हाँ, ये सूबा बनना, सिंधियों से ये सूबा अलग करना, ये कोई बड़ी बात है? ये सोई हुई कौम है यार। किसी मसले में, किसी मसाइल में कभी उठ खड़ी हुई है कि अभी खड़ी होगी? ये तो हमारे लिए आसान काम है। ये सुतल क़ौम न आहे, हे असल में तव्हांखे सम्झी विया आहिनि। हे जेके तव्हां रातो रात में शोछा था छॾियो न, अचानक कंहिं ॿी ॻाल्हि तो ध्यानु हटाइण लाइ रातो रात में सूबे जो ख़्यालु, सूबे जो नंबर तो सुबुह 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 सुबुह, हे माण्हू तव्हांजी सम्झी विया आहिनि। हे पंहिंजी एनर्जी बचाए रखी अथनि। जंहिं ॾींहुं तव्हांजो हक़ीक़ी ध्यानु थियो या मूड थियो, ऐं ॿुधाए छॾिजांइ उन्हनि खे त हिननि में उहे बि के पागल अथई जेके कंहिंजी बि न ॿुधंदा आहिनि, जेके कंहिंजी बि ताक़त कोन टिजंदा आहिनि। इहो सम्झाए छॾिजांइ। ईरान अमेरिका जी जंग थी त ईरान टोटाए तबाए छॾिया अमेरिका जा। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में एतिरी बदनामी थी अमेरिका जी जो हुन जी बका जो मसइलो थी वियो, एशिया पूरे में ख़तमु थियणु लॻो। हिन दफ़े जॾहिं ॿीहर जंग शुरू थी त ट्रम्प घुराए करे असां वारे वज़ीर आज़म खे ऐं मोदीअ खे चयो त तव्हां जे मुल्कनि में इहा असांजी जंग डिस्कस न थियणु घुरिजे। जंहिंजे करे मोदी वञी इंडिया में कॉकरोच पार्टी खे जनम वठायो ऐं हिते कश्मीर में माण्हू माराया विया। ऐं वरी ॾिठनि त अञा पाकिस्तान में वधीक कशट कजे। इन जे करे तव्हां सूबनि जी ॻाल्हि था कयो। वक़्ती तौर जे लाइ त तव्हां कामयाब थी विया, उहो ठीकु आहे, जंग तो ध्यानु हटिजी विया। पर चवण जो मतिलबु आहे त ही बार बार सूबनि जी मज़ाक तव्हांखे ॻिचीअ में पवंदी। हे सिंध मां जेकॾहिं माकड़ निकितव न त पोइ उहा माकड़ न ॾिसंदव त केरु केरु आहे, छा छा आहे। माकड़ जॾहिं निकिरंदी आहे त पोइ ज़मीनूं न ॾिसंदी आहे, ऑफिसूं न ॾिसंदी आहे, बसूं न ॾिसंदी आहे। माकड़ निकितई त पंजाब जूं बसूं पंजाब में, सिंध जूं बसूं सिंध में। इन जे करे चई छॾिजांइ पंहिंजे डबूअ खे जेको चए थो त हमें और भी तरीका आता है। तेज़ाब सिंधी चयो थी त पुठाड़ा अहिड़ा थी ठोशा पका कंदो मैं। मेरी बात सुनो, वो बॉस तो अपनी जगह, अगर मैं भी यहाँ चाहूँ ना, 5 मिनट में यहाँ से गुल हो जाओगे। दीद पवई थी।
हाँ हाँ, चश्मा उतर भी गया है, लेकिन थोड़ी थोड़ी फिर भी नजर आ रही है। कुआड़ी खणी आयो मां ना, इहो दव भी न पवंदी। हाणे हलण ई कर। अगर अगर मैं यहाँ से नहीं जाऊं तो किधर रे? ओए, मैं भी सिंध में रह रहा हूँ, थोड़ी बहुत सिंधी मुझे भी आती है, ये मारने वाली बात नहीं है। मैंने मारा है? मैं कह रहा हूँ ये हाथ नहीं लगा। अल्लाह, मारो नहीं हाथ, छोड़ो। मैं कह रहा हूँ ये गलत बात है ये। मुझे बहुत ने भागना सिखाया है, कोई मसला नहीं है। देखूंगा मैं तुझे, हाँ देख लूंगा। कल इधर ही मैं मिलूंगा तुमसे अपने लोगों के साथ। हाँ